नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरुनि जो सिलसिलो जारी है। वहाँ मोरो का खबर ॾिना। मोरो लॻ वारियासो जे ॻोठ बेग मोहम्मद ابڙو जो रहाकू साजन पुट غلام हुसैन ابڙو एहतजाज कंदे साफ़िन खे ॿुधायो त मां पोरियट भट्ठे जो मज़दूर आहियां। मूंसां पंहिंजनि माइटनि अली मोहम्मद ابڙو غلام हुसैन ابڙو वैसा घाटी कंदे मूंखां 2 लख वठी मूंखे शादी कराइण जो आसरो ॾेई ॾोकर खणी विया। हाणे शादी नथा कराइनि, न को पैसा वापसी था ॾियनि। पैसा वठण महिल उते غلام हुसैन ऐं अली मोहम्मद ابڙو जा कुझु दोस्त पिणु मौजूदु हुआ, जिथे भट्ठी मिस्त्री मुंहिंजे उस्ताद वज़ीर सेतो जे साम्हूं वाइदा कया। हाणे हमरा पंहिंजी ॻाल्हि ते फिरी विया आहिनि ऐं मुंहिंजो हक़ घुरण ते माशूक غلام हुसैन ऐं गाज़ी ابڙو हथियारबंद साण करे मूंखे धमकी ॾेई रहिया आहिनि। आऊं IG सिंध, DIG शहीद बेनज़ीराबाद, SSP नौशरो फिरोज़, DSP मौरो समेत ॿियनि आला अमलदारनि खे अर्ज़ु थो कयां त खुदारा मुंहिंजा पैसा वापसी कराए वञनि। वधीक ख़बरुनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।